सां मुझो लड़ी आयो लाड़ मां हो जमालो वाह वाह जमालो जंहिंजूं अखियूं रब रखियूं अला सिंध जियां सराड़ी में भी सिंध टीवी नेटवर्क के सॾ ते मज़लूम न्याणियुनि जे साथ जे वचन के सिरे हेठ सकाफ़ती ईद जो ॾिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। सराड़ी शहर में ख़ानगी स्कूलनि ऐं गवर्नमेंट स्कूलनि पारां शहर में गॾियल तौर अल-फलाह स्कूल मां रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी अल-फलाह स्कूल जे प्रिंसिपाल गुलाम सवर मगज़ी, गवर्नमेंट स्कूलनि जे उस्तादनि मंसूर अहमद सियाल, ज़मीर अहमद डहरी ऐं ॿियनि स्कूलनि जे अॻुवाणनि पारां रैली में शिरकत कई। रैली में स्कूली ॿारनि सकाफ़ती लिबास टोपियूं अजरक पहिरे सिंधी क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो। रैली में उस्तादनि ऐं शागिर्दनि सकाफ़ती ॾिहाड़े जे सिलसिले में बहितरीन तक़रीरूं करे सिंध जे सकाफ़त के भेटा पेश कई। उन मौक़े ते रैली में शरीक स्कूली शागिर्दनि तोड़े उस्तादनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सरारी शहर में हिन सर्दीअ जे मौसम में हिन अजरक ऐं टोपीअ परियल माण्हुनि जी रैली में शिरकत ते तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। सिंध टीवी न्यूज़ रियाज़ ज़रदारी साहब जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जेके हिन रैली में आया। सिंध टीवी हमेशह सिंध जी सकाफ़त जी ॻाल्हि कई आहे। तमामु बहितरीन चैनल जंहिं हर वक़्तु सिंध जी सकाफ़त जा प्रोग्राम हलंदड़ आहिनि ऐं मां सम्झां थो त इहो सिंध टीवी हुयो जंहिं सकाफ़त जे प्रोग्रामनि जी शुरूआति कई। अॼु बि असां पंहिंजो अल-फलाह स्कूल ऐं आमना मॉडल पब्लिक स्कूल सिंध एजुकेशन फाउंडेशन जी तरफ़ां अॼु हर साल जीअं हिन साल बि असां सिंध सकाफ़त ॾिहाड़ो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। हिन ॾिहाड़े खे असां पंहिंजे जेको ईअं सम्झो ईद खां बि वधीक तरजीह ॾींदा आहियूं। शुक्रगुज़ार आहियां पहिरें नंबर ते हिन स्कूल जे टीचर हज़रात जिन महिरबानी करे पंहिंजा ॿार हिन रैली में ॾिना ऐं शुक्रगुज़ार आहियां ॿाहिराड़ी जे स्कूलनि जो जेके 7-8 किलोमीटर जे फ़ासिले खां हली आया उन्हनि जो बि शुक्रगुज़ार ऐं मीडिया जो तमामु बहितर शुक्रगुज़ार। टीम सां गॾु रियाज़ ज़रदारी, सिंध टीवी न्यूज़, सराड़ी।